एहतियाती तदाबीरूं गवर्नमेंट ॿुधाए थी, आलिम ॿुधाइनि था। ऐं अल्लाह सभिनी खे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। असां पूरी उम्मत जे तरफ़ां तोखां माफ़ी था वठूं। ऐं अल्लाह माफ़ करणु तोखे ॾाढो पसंदि आहे। अल्लाह इन वबाई मर्ज़ खां पूरी उम्मत जी हिफ़ाज़त फरमा, पूरी इंसानियत जी हिफ़ाज़त फरमा। असांजे प्यारे पाकिस्तान खे बचा, असांजे सिंध उमर जी हिफ़ाज़त फरमा, ख़ासि करे भिटाईअ जी नंगरी, लतीफ़ जी नंगरी। ऐं अल्लाह असांजे भिटशा जे रहवासियुनि खे हिन मूज़ी मर्ज़ खां बचा, निजात अता फरमा, पंहिंजे रहम जो मामिलो फरमा। जुमे जे भलारे ॾींहं जे सदके ऐं अल्लाह ॿिए जुमे खां पहिरियों असांखे ख़ुशख़बरी अता फरमा। वायरस पूरे पाकिस्तान मां हली वञे, पूरी दुनिया मां हली वञे। जुमे जे मुबारक ॾींहं जे सदके, भलाड़नि घड़ियुनि जे सदके असांजी दुआ खे क़बूल फरमा। शहीद करबला जे सदके, इमामनि जे सदके ऐं अल्लाह असांजे कमनि कोताहिनि खे माफ़ फरमा। मदीने जे ताजदार जे सदके, आले रसूल, असहाबे रसूल जे सदके तोखे मुक़द्दस हस्तिन जो वास्तो आहे जेके तुंहिंजे दरबार में प्यारा आहिनि। ऐं अल्लाह असांजी दुआ खे क़बूल फरमा। सुबहान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन।